बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मैं हाकिम अली नारे जो साथियों अज 17 सेप्टेम्बर 2022 ते मां हिन टाइम ते ॻोठ हादी ॾिनो नारे जो बिल्कुलु वेझो अची बीठो आहियां। हाणे हीउ जेको ॻोठ हादी ॾिनो नारे जो आहे, इहो बरसाति जे पाणीअ खां पोइ हिकु अहिड़े मंज़र अहिड़ी कैफ़ियत मां गुज़री रहियो आहे जेको तमामु घणी तकलीफ़ ऐं ईअं सम्झो तमामु घणियूं इंसाननि खे बीमारियुनि ऐं कैफ़ियतुनि वारे जकड़ियल कैफ़ियतुनि जो माहौल जोड़े वेठो आहे। हीउ जेको तव्हां ॻोठ ॾिसी रहिया आहियो, इन ॻोठ जे आसपास में तमामु घणी आबादियूं, तमामु घणा ॻोठ अहिड़े ई सूरत जे पाणीअ जे लपेट में मौजूदु आहिनि। ऐं हीउ ॻोठ यूसी खोड़ा जे तहलके गंबड़ जे हद में वाक़िअ आहे। साथियों, हीउ जेके तव्हां ॻोठ ॾिसी रहिया आहियो, इन ॻोठ जा तक़रीबन घर मिसमार थी विया आहिनि पाणीअ जे करे ऐं बारिश जे करे। ठीकु आहे, हिन ॻोठ जे जंहिं रुख जे पासे हिन टाइम ते वीडियो घुमी रहियो आहे, एॾे ॻोठ अल ॾितो भंड मौजूदु आहे ऐं उनखां परे पासे ॾांहुं ॻोठ फ़क़ीर ग़ुलाम हुसैन मैसर मौजूदु आहे। अहिड़े ई तरह सां वरी जेकॾहिं असां हिन रुख ॾे अॻिते वञूं त एॾे रेडर यानी लाशरनि जा जेके ॻोठ आहिनि उहे बि मौजूदु आहिनि। ऐं तव्हां हैरान थींदव त हिन ॻोठ जे आबादीअ जे चइनी पासनि ॾांहुं तमामु घणी वॾी तइदाद में पाणी मौजूदु आहे, जंहिंमें अॼु बि ॻोठ वारा हिकिड़े तमामु घणे बेचैनी वारे कैफ़ियत वारे माहौल मां गुज़री रहिया आहिनि। हिन ॻोठ जा यानी ॻोठ हादी ॾिनो नारे जा जेके रहवासी आहिनि, उहे हिन जी ज़मीनुनि जे विच में हिकिड़ो नंढिड़ो टुकड़ो सिर्फ़ु मथाईअ जे हिसे ते वाक़िअ आहे। इन नंढड़े टुकड़े में अची करे पंहिंजा माण्हू विहारे पंहिंजी ज़िंदगीअ खे सर्वाइव करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। हिन टुकड़े जे चौधारी पाणी हुजण जे सबबु हे तव्हां ॾिसो था पिया, काॾों बि को लंघ जो अहिड़ो क़िस्म जो कोई रस्तो न आहे जेको माण्हू अची सघे। ऐं इन लंघ वारे विच वारे हिन पाणीअ जे आसपास वारे विच वारे टुकड़े में ही तमामु घणी परेशानी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। साथियों, तव्हां ॾिसो था, हीउ जेको विच में हल्को टुकड़ो आहे, इहो सिर्फ़ु मथाईअ जो दड़ो हुजण जे करे हिननि रहवासियुनि खे थोरो सर्वाइव करण जे लाइ हिकिड़ो अजो ॾेई रहियो आहे। चौधारी पाणीअ वारी कैफ़ियत में हिननि जी ज़िंदगी कीअं गुज़री रही हूंदी, इहो तव्हां पाण महसूसु करे सघो था। हिन ॻोठ जे आसपास में जेके माण्हू आहिनि, उहे हिकिड़ी तईअ जी सूरत में हिकिड़ो वॾो झटो आहे, जंहिंमें ॿेड़ीअ खे सूरत इस्तेमालु करे रहिया आहिनि ऐं पंहिंजी ज़िंदगी जी ज़रूरी शयूं जेके आहिनि उहे परे परे खां ख़रीद करे पाण अची करे सर्वाइव करे रहिया आहिनि। जिन जा आजाद टुटी विया आहिनि, जिन जा फसल ॿुॾी विया आहिनि, इन्हनि माण्हुनि जी ज़िंदगी तमामु घणी परेशानी वारी आलम में आहिनि। हितां जा जेके ॿार आहिनि उहे गैस्ट्रो, कालरा, डायरिया, मलेरिया ऐं डेंगी बीमारी मच्छर जे बीमारीअ वारी कैफ़ियतुनि में तमामु घणी परेशानी वारी कैफ़ियतुनि में गुज़री रहिया आहिनि। हिन टाइम ते आउं वस वारनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त ख़ुदारा अहिड़नि ॻोठनि खे थोरो टारगेट कयो, अहिड़नि ॻोठनि खे थोरो तवजो में रखो ऐं इन्हनि ॻोठनि जा उहे माण्हू ख़ासि तौर ते जेके चौधारी पाणीअ वारी कैफ़ियत हुजण जे बावजूदु बि नंढनि विच वारनि हिसनि जे नंढनि टुकरनि में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, उन्हनि खे ॿेली कुझु सहारो ॾियो त जीअं हो पंहिंजी ज़िंदगीअ जी ज़रूरी शयुनि खे सुकून वारी कैफ़ियत में गुज़ारे सघनि। ऐं आसपास जा जेके बि वॾा वॾा मुखैर हज़रात आहिनि, उन्हनि खे बि इहा गुज़ारिश आहे त ख़ुदारा वॾी मशीनरी खे टारगेट करे खणी अची करे हितां वारे हिन पाणीअ खे निकाल कयो वञे। हीउ जेको पाणी आहे मथां ई पट खां बचल शाह नईम खल जी ज़मीनी आबादीअ मां हिते अची पहुतो आहे ऐं उनखां पोइ हिन जे आसपास में शफ़ीक मैसर जेको कमिश्नर सतह जी पोस्ट ते बि रहियो आहे, उनजो ॻोठ आहे, उन वरी अॻिते पाणीअ खे मोकिलियो ऐं वरी हिन टुकड़े मां पाणी निकिरंदे निकिरंदे अॻिते इहो ई असांजो ॻोठ गोलो वाहण, ॻोठ डंडई नारे जा ऐं अॻियां वरी असांजे ख़ासकेलिन जा ॻोठ ऐं उनखां पोइ हेॾो खोड़ा ऐं गंबड़ शहर जेको आहे उहो पाणी जे लपेट में अची वियो आहे। साथियों, हिन इलाइक़े जे इन्हनि माण्हुनि जे लाइ कुझु संजीदा नोयत जो हिकिड़ो फ़ैसिलो वठो ऐं एक्शन वठो त जीअं हितां वारे माण्हुनि खे हिननि जे इन विच पाणीअ जे दड़े ते अची करे रेस्क्यू करे सघिजे। तमामु साथियुनि खे गुज़ारिश आहे त ख़ुदारा हिन वीडियो खे ॾिसण खां पोइ हितां वारनि माण्हुनि ऐं अहिड़नि खोड़ सारे इलाइक़नि में जेके पाणी जे विच वारे दड़नि ते वेठा आहिनि, उते वञी करे उन्हनि जे मेडिकल कैंप जो, राशन जो ऐं ज़रूरी शयुनि जो सामान मुहैया कयो वञे। ऐं ख़ासि तौर ते आर्मी ऐं जेका नुमाइंदगिरी जेका मथीं सतह जी आहे त हिते मलेरिया ऐं मच्छर मार स्प्रे कराया वञनि त जीअं हीअ माण्हू पंहिंजी ज़िंदगीअ जी ज़रूरी शयुनि में अहिड़नि बीमारी वारी कैफ़ियतुनि खां महफ़ूज़ रखी सघनि। तमामु घणी महिरबानी।